ईरानी सदर इब्राहिम रईसी पंहिंजी घरवारी ऐं आला सतही वफ़द सां गॾु 3 ॾींहनि जे दौरे ते पाकिस्तान पहुची वियो। नूर खान एयरबेस ते वफ़ाक़ी वज़ीर रियाज़ पीरज़ादा ईरानी सदर जी आजियां कई। सदर इब्राहिम रईसी पाकिस्तान जे दौरे दौरान सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी, क़ौमी असम्बली जे स्पीकर सरदार अयाज़ सादिक़ ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि सां मुलाक़ात कंदो। सिंध सरकार पारां ईरानी सदर जी आमद जे सिलसिले में 23 अप्रैल ते कराची में आम मोकल जो नोटिफिकेशन जारी। हुकुमरान इत्तेहाद नंढी चूंड में 15 सीटन ते कामयाबी माणे सरसी हासिल करे वरिती। गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजनि मौसूब पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी ख़ाली कैद सीट NA 196 तां PP उम्मीदवार खुर्शीद जुनेजो 82,332 वोट खणी कामयाब। TLP उम्मीदवार मोहम्मद अली खे शिकस्त। TLP उम्मीदवार 2,400 वोट खणी सघियो। पंजाब में PTI पाण परवेज़ लाही पंहिंजे भाइटे खां हाराए वियो। PP 32 गुजरात जे गैर हतमी नतीजनि मौसूब मुस्लिम लीग काफ जो उम्मीदवार मूसा इलाही 63,536 वोट खणी कामयाब। पंजाब जो ॿिणो वॾो वज़ीर परवेज़ लाही 18,327 वोट खणी सघियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी साल 2010 जी अपील ते ॿुधणी। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां ॿुधणी दौरान इंतज़ामिया ते कावड़ जो इज़हार कंदे चयो त अञा ताईं मामिलो हल छो न आहे थियो। अदालत मेयर कराची ऐं सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट खे फौरी तलब करे वरितो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी सां जस्टिस जमाल मंदोखेल ऐं जस्टिस नईम अख्तर सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में अॼु मुख़्तलिफ़ केसनि जी ॿुधणी करे रहिया आहिनि। IMF सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। मिशन मई में पाकिस्तान पहुचंदो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF प्रोग्राम जो काथो केतिरो हूंदो उन बाबति तफ़सील बजट में जारी कया वेंदा। ख़्वाहिश आहे त जून जे आख़िर ताईं IMF सां स्टॉप लेवल मुआहिदो ते थी वञे। वॾनि सीड़पकारनि पाकिस्तान में सीड़पकारी जी ख़ातिरी कराई आहे। सऊदी अरब पाकिस्तान में $5 अरब जी सीड़पकारी कंदो। मुआशी लाॻापनि जी बहाली पाकिस्तान जी वॾी कामयाबी आहे। बदीन भरिसां 9 दर्जे जे शागिर्द खे मुबैना तौर शराब पियारे इज्तमाही बदफेली कई वई। जवाबदार शागिर्द खे बेहोशी हालत में इस्लाही फरार थी विया। वारसनि जो एहतजाज। संदन चवणु हो त पुलिस एहलकार चमन घुराणो साथे सां गॾिजी संदन नीगर खे शराब पियारे इज्तमाही बदफेली जो निशानो बणायो। SSP शिराज नसीर मामले जो नोटिस वठंदे पुलिस एहलकार चमन एहलकार खे मुअतल करे केस दाख़िल करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध जे ट्रांसपोर्ट खाते कराची में औरतुनि जी सफ़री सहूलियत लाइ पिंक बस सर्विस जा रूट वधाए छॾिया। ट्रांसपोर्ट खाते पिंक बस सर्विस जी वधीक 2 रूट्स जो इज़ाफ़ो कयो। पीपल्स पार्टी लेडीज़ पिंक जी मरकज़ी सदर ऐं पीपल्स पार्टी MPF रियाल टालपुर अॼु पिंक बस सर्विस जी वधीक रोड शो इफ़्तिताह कंदी। तक़रीब में सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण ऐं पीपल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा शरीक थींदा।